इंसान पांजो पाण खे कहिड़े नमूने सां जाचे सघे थो त उन जे अंदर कहिड़ियूं ख़ामियूं आहिनि, कहिड़ियूं कोताहियूं आहिनि ऐं कहिड़ियूं चङाइयूं आहिनि ऐं कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि। इंसान खे पाण खे जाचण जे लाइ कुझु अहिड़ा फार्मूला इस्तेमालु करणु खपनि जेके इंसान जे लाइ तमामु काराइता साबित थी सघनि था। दोस्तों, अगर ये वीडियो पसंद अचे तो वीडियो के लाइक जरूर कजाए ऐं चैनल के सब्सक्राइब कर। इंशाअल्लाह असां तव्हांजी ज़िंदगी तब्दील करण जे लाइ हिकु नओं अज़म खणी निकिता आहियूं ऐं इंशाअल्लाह इन में तव्हांखे कामयाबी ॾेराए रहंदासीं। हिकु शख़्स कंहिं दुकानदार खे फोन करे चयो त मूंखे पंहिंजे दुकान ते कम जे लाइ रखो। दुकानदार साफ़ इनकार करे छॾियो, चई त न, मूं वटि ऑलरेडी हिकिड़ो छोकिरो मौजूदु आहे। हिन वरी उनखे इक़रार कयो त मूंखे पंहिंजे दुकान ते कम जे लाइ रखो। दुकानदार चयो, मूं वटि हिकु ईमानदार, दयानतदार ऐं मेहनतकश छोकिरो मौजूदु आहे जंहिंखे मां कॾहिं बि नथो कढी सघां। हिन वरी इसरार कयो त न, मूंखे पंहिंजे दुकान ते रखो ऐं मां तव्हांजो हर क़िस्म जो कमु करण जे लाइ तयारु आहियां। हार्ड खां हार्ड वर्क तव्हांजे लाइ करण जे लाइ मां तयारु आहियां। दुकानदार चयो, मूं वटि जेको छोकिरो मौजूदु आहे उहो ईमानदार ऐं सचो छोकिरो आहे, लिहाज़ा मां कॾहिं बि उनखे पंहिंजी दुकान तां नथो कढी सघां। हिन छोकिरे वरी इसरार कयो त मूंखे कम जी तमामु घणी ज़रूरत आहे, मूंखे कम जी शिद्दत सां ज़रूरत आहे। तव्हां मूंखे पंहिंजे दुकान ते रखो, जेकी तव्हां पघार उनखे ॾींदा आहियो मूंखे उन जी अधु पघार ॾींदा कयो ऐं कमु उन खां इंशाअल्लाह तव्हांजे लाइ मां वधि खां वधि करण जी कोशिशि कंदुसि। दुकानदार हिन खे साफ़ मना करे छॾी त मां कॾहिं बि उन छोकिरे खे कढी उन जी जाइ ते तोखे रखी नथो सघां, लिहाज़ा मां इन शइ खां माज़रत कयां थो। हिन तमामु घणी मायूसी सां फ़ोन बंदि कई। साम्हूं वेठल हिकिड़े शख़्स हिन खे सॾु कयो, चयईं त तूं मुंहिंजे दुकान ते अची कमु कर, मां तोखे इन खां बि ॻरी सैलरी ॾींदुसि। छोकिरे मुस्कुराए चयो त ही उहो दुकानदार आहे जंहिं वटि मां कमु कंदो आहियां ऐं ही मुंहिंजी तारीफ़ करे पियो ऐं मुंहिंजे कम जी तारीफ़ करे पियो, लिहाज़ा मां पाण खे चेक पियो कयां, मां पाण खे ॾिसां पियो त मुंहिंजे अंदरि केतिरा दाणा आहिनि, मुंहिंजे अंदरि केतिरी क्वालिटी आहे, मुंहिंजे अंदरि कहिड़ियूं उहे सलाहियतूं आहिनि जंहिंजे करे मुंहिंजो एतिरो हिन वटि वैल्यू आहे। मां पाण खे चेक पियो कयां ऐं ॾिसां पियो। दोस्तों, तव्हां बि अहिड़े ई तरीक़े सां पंहिंजे मथां अहिड़ो फार्मूलो अप्लाई ज़रूरु कजो, छो जो तव्हांखे ख़बर हुजणु ज़रूरी आहे कि तव्हांजे अंदरि केतिरियूं क्वालिटियूं बिल्ड थी चुकियूं आहिनि, तव्हांजे अंदरि उहे केतिरियूं सलाहियतूं मौजूदु आहिनि जेकी तव्हांखे अॻियां मुस्तक़बिल में तव्हांजो मुस्तक़बिल रोशन करण में तव्हांखे तमामु घणो कमु ॾेई सघनि थियूं। दोस्तों, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाअल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी ज़रूरु तब्दील कंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।